इस्लामकोट भरसा ॻोठ बांभण टोभू में लाइव स्टॉक खाते सिंध अॻूणे डायरेक्टर स्वर्गवासी डॉक्टर तेजमाल सिंह जी 7वीं वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते ॻोठ में वेटरनरी खाते ऐं डॉक्टर तेजमाल सिंह जी फैमिली तरफ़ां वेटनरी समेत मेडिकल जूं कैंपूं क़ाइम कयूं वयूं। तकरीब में लाइव स्टॉक खाते के डायरेक्टर डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो ऐं डिप्टी डायरेक्टर थरपारकर दोदो चांडियो तरफ़ां कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें सवनि जी तइदाद में जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जी वैक्सीन कई वई ऐं दवाऊं पीआरियूं वयूं। जॾहिं त मेडिकल कैंप में वॾे अंग में पहुतल मरीज़नि खे चकास करे इलाज कयो वियो। जॾहिं त डॉक्टर तेजमाल सिंह जे पुटनि ॿुधायो त बाबा जे हर साल वरसी जे मौक़े ते वेटनरी ऐं मेडिकल कैंप क़ाइम कंदा आहियूं। लाइव स्टॉक खाते जे सहकार जा थोराइता आहियूं। लाइव स्टॉक खाते जे डिप्टी डायरेक्टर दोदो चांडियो चयो आहे त स्वर्गवासी तेजमाल सिंह जे ॻोठ पहुची ॾाढी ख़ुशी थी त इंसानियत अञा ज़िंदा आहे, जिते इंसाननि सां गॾु जानवरनि जी बि ख़िदमत कई वञे थी। डॉक्टर तेजमाल सिंह असां सभिनी जो वॾो हो, जंहिं इंसाननि सां गॾु जानवरनि ऐं पखियुनि सां घणो प्यार कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची